अदा मोहम्मद अली हे बकर बेड़ा तो थियो तुझो है नी घणे नी चलो हाँ एक ही ने कुराड़े को बतला डाडे राकेड़ा कुड़े गया तो मेमला में बाद के फायदो मिले तो मुखो कूड़ करे मोचो में फायदो भी नहीं ता हे ता को वतो तई ता को वतो तई हां मुखो छो विसर के फुरे में चाचा मुखो सानो छडवानो तो मुखे हिन का मथे तो मिले वरी हिन के चयो भला यो तू फायदो वतो डुबिरो छो करे छजो दी हिन का न घणा डी थिया न वट इलाही डुबिरो आ ये शय रोबर वारी आहे ही न शय आ न मोटा है वठाऊं से मां गालायां तो दीदो घणे घणे में दिनो अजमा 22 में वठी जाए 22 में वठी जाए अल्लाह से शौक थींदो आहे ने चाचा ना क्या बस दिए चाचो तो चे तो इन मुके 21 में बतो थस मां हां ना हां 21 में मां छेला नो सुनो फोटो वो न वीडियो आ अन्ना से मोट जो नढो छेलो बिठो आ जो हां गुलाबी आ ना वो पदीना जो छेलो आ पदीना अच्छा केड़ो पटे सा है पर वो दिन से हित ना है हां ठोड़ो आ या सिंगरो आ थोड़ा हितड़ा से छेलो आ बिना ढाइन महीना एतरो आहे ना वो नढो हां ने का तो बदो आ बरो आ से हे ता न गड्डो आ भाऊ हां गड्डो आ छा थे ता जो आयो हाने जो ही घणे घणे में विकणंदे अदा ही मो कोन बता याना का जाने ही मो हिकड़ो आ ये ऐसे ठरी मिरवा जी पीढ़ी बरसात जे करे कुछ डिस्टर्ब थी वही आ पर पोइ भी माशाल्लाह इन वक्त 10 थियण वारा आहिनि अञा ताईं मती बीठी आहे चढ़ियल आहे अॼु लथल आहे अॼु लाथ में आहे वठण जो अॼु वठण जो ॾींहुं आहे तक़रीबन माण्हू छेला कया आहिनि जेके माण्हू माना इन ईद उल अज़हा जे लाइ पालींदा आहिनि ही बकरियुनि वारी पीढ़ी सरबी आहे ऐं हिन में वॾो माल घटि हूंदो आहे ऐं नंढो माल तमामु घणो आहे छेला बकरियूं ऐं रिढूं बि आहिनि पर तमामु घटि खीरो आहे हाँ हे कद्दू कंदा ई कोन सिंग एॾा वॾा थी विया सिंग एॾा वॾा थी विया छा कद्दू कंदा खीरो आहे पर फल में भलो घणे हे मिड़े ही वीडियो भरींदा आहियूं ईअं चैनल आहे हिकिड़ो इन जा घणा था 14.5 जाज मुके बुधो बो वतु ही जाने कंगो अल्लाह ओना कार्ड क्यों दिया न बो बस हे कंगो वतु इने को हां घणे में 7000 घणा वता दी बकर घणा वता दी हाली हुई था हिकड़ो ही